या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिल मोहब्बत सा बाआवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम अज़ीज़ान गिरामी बिरादरान इस्लाम मुजाज़ीज़ भाइरों दोस्तों ऐं बुज़ुर्गों, अल्लाह ताला जा करोड़ा एहसानात जा रब साईं तव्हां असांखे हीअ महफ़िल मजलिस नसीब फरमाई आहे। मां जे आॾो अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मजा सिपारो अरिड़हों सूरत जो नालो सूरतुल मुमिनून। उन मजा चंद आयतूं पढ़ियूं आहिनि। अल्लाह पाक खां दुआ है त रब ताला मूंखे इन क़ुरान मजीद जी आयतुनि खे सही तरीक़े सां सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झाइण खां बाद अल्लाह ताला पूरी दुनिया के मुसलमानन के इन क़ुरान मजीद के मथा ज़िंदगी गुजारण की तौफ़ीक़ अता फ़रमाए। क़ुरान मजीद अल्लाह तबारक व तआला इंसान जे लाइ दस्तूर हयात बनायो है, ज़िंदगी गुजारण जो तरीक़ो है। उन जे अंदर अल्लाह तबारक व तआला मुसलमानन के मोमिनन के जा बजा बेहतरीन अंदाज़ के अंदर नसीहतूं फरमायूं आहिनि, बेहतरीन अंदाज़ के अंदर अल्लाह ताला समझाणी ॾिनी है। पर चूँकि असांजी बदकिस्मती है तो असां इन क़ुरान मजीद की तरफ ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमान की तरफ असांजो तवज्जो ना है। हिननि आयतुनि के अंदर अल्लाह तबारक व तआला मोमिनन जो निशानियूं बयान फरमायूं आहिनि त ईमान वारा जेके मोमिन पक्का ऐं सच्चा हूंदा उन्हनि जो हे निशानियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां उन्हनि जे अंदर इहे निशानियूं ॾिसो महफ़ूज़ तरीक़े सां मज़बूत तरीक़े सां त पोइ तव्हां इहा ॻाल्हि पकी सम्झो त इहो अल्लाह तबारक व तआला जो ख़ासि बानो ऐं मोमिन आहे। जेकॾहिं उन जे अंदर इहे निशानियूं मौजूदु न हुजनि या इहे मामलात ऐं मसाइल मौजूदु न हुजनि त पोइ क़ुरान मजीद जे इन आयतुनि जी रूह सां तव्हां असांखे इहो ई नतीजो मिलंदो त इहो इंसान मोमिन त नथो थी सघे, ईमान वारो आहे, पर जेको हक़ीक़ी मोमिन ख़ुदा क़ुरान मजीद के अंदर बयान फरमायो है वो मोमिन तेसिताईं थींदो जॾहिं इन्हनि शयुनि जे मथां अमल कंदो। सभ खां पहिरीं अल्लाह ताला हिते बयान फरमाए त क़द अफ़लहल मोमिनून, पक सां कामयाब थिया अल मोमिनून। अल्लाह तबारक व तआला फरमाए तो मोमिन इहा फलाह जेका कामयाबी है। उलमाए मुफ़स्सिरीन फरमाइनि था तफ़सीर जा जेके वॾा वॾा आलिम आहिनि जिन सॼी ज़िंदगी इन क़ुरान मजीद सां गुज़ारी है, उन्हनि जो चवणु इहो आहे त दुनिया जे अंदर तव्हां असां केॾे बि मरातिब मक़ाम वारी शइ जे मथां पहुचूं उहा कामयाबी खे दुनियावी एतबार सां कामयाबी चई सघूं था, पर उहा कामयाबी मजाज़ी आहे, हक़ीक़ी कामयाबी न आहे। हक़ीक़ी कामयाबी उहा आहे जंहिंमें रंजिश जो नालो ई न हुजे। हक़ीक़ी कामयाबी उहा आहे जंहिंमें ॾुख ऐं तकलीफ़ जो नालो ई न हुजे। जेतोणीकि दुनिया जी बादशाही कंहिं माण्हू खे मिली वञे त पोइ असां ऐं तव्हां वेही करे उन जे मथां हिकिड़ो तबसरो कंदा आहियूं त भई फ़िलाणे खे अल्लाह ताला दुनिया जो बादशाह बणायो आहे, फ़िलाणी रियासत जो बादशाह बणायो आहे, फ़िलाणी रियासत जो अॻवान बणायो आहे। हाणे इन वटि गाॾियूं बि आहिनि, इन वटि ज़मीनूं बि आहिनि, इन वटि बंगला बि आहिनि, इन वटि ऐशो इशरत जा तमाम जो तमाम सामान मौजूदु आहिनि। पोइ तव्हां असां वेही तबसरो छा कंदा आहियूं? इन माण्हूअ खे कामयाबी मिली वई आहे, इहा कामयाबी मजाज़ी आहे, छो त इन कामयाबी जे पोयां ॾुख ऐं तकलीफ़ जी दास्तान आहे। जेको वक़्त जो बादशाह हूंदो, रियासत जो मालिक हूंदो, उहो सुकून सां कंहिं बि क़िस्म जो न हूंदो। दुनिया जो केॾे में केॾो कामयाब माण्हू हुजे जेको चवे त मूंखे कंहिं बि क़िस्म जी का बि शइ कान्हे का, मां कामयाब आहियां, उनखे उहा कामयाबी मजाज़ी आहे। त पोइ अल्लाह ताला फरमाए थो
क़द अफ़लहल मोमिनून, मोमिन पक सां कामयाब थी विया। उलमाए मुफ़स्सिरीन फरमायो आहे इहा कामयाबी जेका उहा जन्नत वारी कामयाबी आहे, जाते न ॾुख जो तसवुरु आहे, न ग़म जो तसवुरु आहे, न नेमत जे खुटण जो तसवुरु आहे। वरी किन उलमाए इकराम फरमायो आहे जेकॾहिं को माण्हू दुनिया में दावा इहा करे त मूंखे हर क़िस्म जूं नेमतूं मिलियूं आहिनि, मूंखे ॾुख कंहिं बि क़िस्म जो न आहे, मूंखे तकलीफ़ कंहिं बि क़िस्म जी न आहे, तॾहिं बि बुज़ुर्गनि इहा ॻाल्हि बयानु फरमाई आहे त तुंहिंजी इहा जेका नेमत आहे, जेतोणीकि इहा शइ आहे कोन, इहा कामयाबी मजाज़ी आहे, पर कुझु वक़्त जे लाइ तुंहिंजी ॻाल्हि खे असां तस्लीम बि करे वठूं, तुंहिंजी ॻाल्हि खे असां मञे बि वठूं, वाक़ई दुनिया में तोखे का बि तकलीफ़ न आहे, को बि ॾुख न आहे, पोइ बि तुंहिंजी इहा कामयाबी आर्ज़ी आहे। छो त तुंहिंजी उमिरि या 50 साल आहे, या वधि में वधि 60 साल आहे, या वधि में वधि 70 साल आहे, या 100 साल आहे, उनखां पोइ तुंहिंजी इहा कामयाबी हली वई, माना वरी बि उहा ई ॻाल्हि अची करे मोटी बीहंदी त इहा कामयाबी आर्ज़ी आहे, इहा कामयाबी मजाज़ी आहे। जेका दाइमी कामयाबी आहे, जेका हलंदड़ कामयाबी आहे, जंहिंजी इंतिहा कंहिं क़िस्म जी कोन्हे का, बेइंतिहा कामयाबी आहे, सॼी ज़िंदगी जे लाइ उहा कामयाबी आहे। उन कामयाबी जो नालो अल्लाह तबारक व तआला बयानु फरमाया त क़द अफ़लहल मोमिनून, पक सां मोमिन इन मामले जे अंदरि कामयाब थी विया। मोमिन इन मामले जे अंदरि छा थी विया, चओ कामयाब थी विया। वजह इहा आहे, हाणे अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि जे मुतालिक़ बयानु फरमायो आहे, अल मोमिनून खां बाद में अल्लज़ीन हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। पहिरीं निशानी रब सां इहा बयानु फरमाई आहे, कामयाब थियण मोमिननि जे अंदरि उहे माण्हू हूंदा जेके निमाज़ जे अंदरि ख़ुशू ऐं ख़ुदू कंदा। निमाज़ छा था पढ़ंदा? निमाज़ त हर को माण्हू पढ़े थो, काफ़ी माण्हू निमाज़ पढ़ंदा। असां वटि काफ़ी मुस्लमान आहिनि जेके निमाज़ पढ़नि ई कंहिं क़िस्म जो कोन था, उन्हनि जो तज़किरो ई हिते अल्लाह तबारक व तआला कोन बयानु फरमायो आहे। हे उहे माण्हू जेके निमाज़ पढ़नि था पिया, ईमान वारे जो कमु आहे, इस्लाम ऐं ईमान वारो हर हमेशह निमाज़ सां पाबंद ऐं वाबिस्ता हूंदो आहे। अस्सलातु इमादुद्दीन, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो निमाज़ दीन जो थंबो आहे। मुस्लमान ऐं काफ़िर जे दरमियान में जेकॾहिं इम्तियाज़ करण वारी शइ आहे, उनजो नालो इम्तियाज़ करण वारी जेका शइ आहे उहा निमाज़ आहे। निमाज़ दुनिया जे अंदरि उहा शइ आहे जंहिंजे अंदरि अल्लाह तबारक व तआला आसमान जी इबादत जो बि सवाबु रखियो आहे। ज़मीन जे अंदरि जेके बि शयूं रहंदियूं, क़ुर तो फरमाए व इम मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। जीत हुजनि, जणिया हुजनि, वण टिण हुजनि, मख़लूक ख़ुदा जी जेका बि पैदा थियल आहे, हर हिकिड़ी मख़लूक ख़ुदा जे ज़िक्र सां वाबिस्ता आहे। वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम, तव्हांखे ख़बर न आहे उन्हनि जी तस्बीह कहिड़ी आहे। हर मख़लूक ख़ुदा जी इबादत जे अंदरि आहे। जबलनि खे तव्हां ॾिसंदव, जबल तव्हांखे सारी ज़िंदगी क़याम जे अंदरि नज़र ईंदा। ॿकरियुनि खे तव्हां ॾिसंदव, सारी ज़िंदगी तव्हांखे रुकूअ जे अंदरि नज़र ईंदा। जीत जणिया जेके ज़मीन जे मथां उछलिया पिया आहिनि, उन जी तरफ़ जेकॾहिं तवजो कंदो, इहे सभु शयूं सजदे जे अंदरि पयूं आहिनि। पर इंसान वारी जेका निमाज़ आहे उहा आला दर्जे जी निमाज़ आहे, जंहिंमें रब क़याम बि रखियो आहे, जंहिंमें रब सजदो बि रखियो आहे, जंहिंमें रब रुकू बि रखियो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, इंसान मां तोखे पाण पैदा कयो आहे, तुंहिंजे अंदरि जेको रूह विधो आहे उहो मुंहिंजो अमरे रबी आहे, मां अल्लाह जो हुकुम आहे। वयसलूनका अनिर रूह कुलिर रूह मिन अमरे रबी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कंदा पिया, छा सवाल कंदा? ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाल कंदा पिया तोखां त ॿुधाए त सही रूह छा आहे? तूं उन्हनि खे चओ कुलिर रूह मिन अमरे रबी। अल्लाह ताला फरमाए थो, इंसान वलक़द करमना बनी आदम, बनी आदम जी औलाद जेका आहे, हज़रत आदम मां जेका बि औलाद इंसान ज़ात पैदा थी आहे, मां सभिनी खे इज़त वारो बणायो आहे, मां सभिनी खे शराफ़त वारो बणायो आहे। इहा तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं पंहिंजी इज़त खे सुञाणे, तुंहिंजी मर्ज़ी आहे, पंहिंजे मक़ाम खे न सुञाणे, इहा तुंहिंजी मर्ज़ी आहे। पर अल्लाह ताला तोखे इज़त वारो बयानु, अल्लाह तबारक व तआला तोखे इज़त वारो पैदा फरमाया। रब फरमाए थो, क़याम जो सवाब बि इन इंसान जी निमाज़ जे अंदरि आहे, रुकू जो सवाब बि इन निमाज़ जे अंदरि आहे, सजदे जो सवाब बि इन निमाज़ जे अंदरि आहे। ॿी जेका मख़लूक निमाज़ पढ़े उनखे हिकु हिकु शइ जो सवाबु मिलंदो आहे। तोखे जेको मां अल्लाह ताला सवाबु ॾिनो आहे, हड़नी मख़लूकनि जी इबादत जो सवाबु ख़ुदा इन निमाज़ जे अंदरि रखियो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? किन किन त उलमाए मुहद्दिसीन बयानु फरमाया, हिन निमाज़ जे अंदरि ख़ुदा सदके जो सवाबु रखियो आहे, हिन निमाज़ जे अंदरि अल्लाह हज उमिरे जो सवाबु रखियो आहे। अल्लाह तबारक व तआला हर दुनिया जी इबादत जामिउल इबादात खणी करे चयूं, तॾहिं त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़बर में जॾहिं इंसानु गिरंदो, सभ खां पहिरीं जंहिं शइ जो सवालु थींदो उनजो नालो आहे निमाज़।
क़बर में इंसान खां पहिरीं छा जो सवाल थींदो बाबा? सभ खां पहिरीं जंहिं शइ जो सवाल थींदो उनजो नालो आहे निमाज़। हाणे जेकॾहिं निमाज़ दुरुस्त आहे त ॿिया अमल हिन जा दुरुस्त हूंदा। जेकॾहिं हिन जी निमाज़ दुरुस्त न आहे त हिन जा ॿिया अमल दुरुस्त न हुया। पुल सरादी पुल ते जॾहिं वञी करे इंसानु पहुचंदो, गुज़र सफ़र थींदो, उते बि सभ खां पहिरीं जंहिं शइ जो सवाल थींदो उन शइ जो नालो नमाज़ आहे। निमाज़ दुरुस्त आहे त इहो माण्हू दुरुस्त आहे। जेकॾहिं उनजी निमाज़ दुरुस्त न आहे, उन जा ॿिया अमल दुरुस्त कंहिं बि क़िस्म जा नथा थियनि। अॻुवाट में अॻुवाट इन शइ खे रखियो वियो आहे, इन जे अंदरि का त हिकमत हूंदी। सभ खां वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे, ख़ुदा खे इंसान खां सभ खां वधीक जेका शइ इंसान जे अंदरि वणंदी आहे उनजो नालो आजिज़ी आहे, उनजो नालो निवड़त आहे, उनजो नालो इबादत आहे, उनजो नालो रियाज़त आहे। जेका इबादत, जेका रियाज़त, जेका निवड़त ख़ुदा हिन निमाज़ जे अंदरि रखी आहे, दुनिया जी कंहिं इबादत जे अंदरि न आहे। उलमाए मुहद्दिसीन बयान फरमाईंदा, इन निमाज़ जे अंदरि अल्लाह तबारक व तआला हज ऐं उम्रे जो सवाबु रखियो आहे। साईं, हज ऐं उम्रे जे मथां माण्हू वेंदो आहे, काबतुल्लाह जो तवाफ़ कंदो आहे, काबतुल्लाह जे साम्हूं बीहंदो आहे। पोइ तूं 5 वक़्त निमाज़ पढ़, 10 मिंट निमाज़ पढ़ या 2 मिंट निमाज़ पढ़ंदे जेॾी महिल बीहंदे तोखे पंहिंजो मुंहुं काॾे करणो पवंदो, चओ काबतुल्लाह जी तरफ़ तोखे मुंहुं करणो पवंदो। निमाज़ पढ़ण वारे माण्हू जो मुंहुं बि काबतुल्लाह जी तरफ़ आहे, हज ऐं उम्रे करण वारे जो मुंहुं बि काबतुल्लाह जी तरफ़ आहे। माना मालूम थियो त हज ऐं उम्रे जो सवाबु बि ख़ुदा हिन निमाज़ जे अंदरि रखियो आहे। हिन निमाज़ जे अंदरि ख़ुदा सदके जो सवाबु बि रखियो आहे। तूं पंहिंजा कपिड़ा सिर्फ़ु हिन नियत सां पाक कर। उलमाए मुहद्दिसीन फरमाईंदा, अवां पंहिंजे जिस्म ते जेके कपिड़ा आहिनि, ज़ाहिर आहे जेको निमाज़ पढ़ण वारो माण्हू आहे उहो पंहिंजा कपिड़ा साफ़ु रखंदो आहे, पंहिंजे आलो अयाल खे हुकुम कंदो आहे त मां नमाज़ी माण्हू आहियां, मुंहिंजे कपिड़नि जो सुठे नमूने सां ख़्यालु कयो वञे। उन में साबुण जी टिकी वठी आहे, सर्फ़ जी वञी करे दॿी वठी करे पंहिंजा कपिड़ा इन नियत सां तो साफ़ु करे आ त मां निमाज़ पढ़ण वारो माण्हू आहियां, मुंहिंजा कपिड़ा आला क़िस्म जा हुजनि, मुंहिंजा कपिड़ा पाक हुजनि। जेके तो 50 या 100 रुपयो इन नियत सां ख़र्चु कयो आहे, अल्लाह साईं निमाज़ जे अंदरि तोखे हिन जो सदके जो सवाबु अता फरमाए थो। निमाज़ जे अंदरि रोज़े जो सवाबु बि आहे। रोज़े जो सवाबु कीअं आहे? उलमाए मुहद्दिस फरमाईंदा, जेकॾहिं 5 या 10 मिंट जेको तूं निमाज़ पढ़ंदो, उन निमाज़ जे पढ़ण जे दौरानीअ जेका तूं पहिरीं तकबीर लॻाईंदो आहे, जंहिंखे तकबीर तहरीम चइबो आहे, अल्लाहु अकबर चई करे बीहंदो आहे, 2 मिंट या 5 मिंट जेका निमाज़ पढ़ंदे उन में तोखे ज़ुबान सां का बि शइ खाइणी न आहे। खाईंदा आहियूं छा का शइ निमाज़ जे अंदरि? सवाल ई पैदा न आहे। उञ लॻंदी बि निमाज़ पढ़ी पोइ वञी करे पाणी पीअंदासीं, बुख लॻंदी बि निमाज़ पढ़ी करे पोइ वेंदासीं। का बि हाजत हूंदी निमाज़ जे अंदरि, जेकॾहिं को दाणो वात जे अंदरि फाथल आहे उनजे लाइ उलमाए फ़क़ी हज़रात लिखियो आहे, जेकॾहिं उनजी तादाद वॾो आहे त इन सां तुंहिंजो वुज़ू थींदो ई कोन। इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, निमाज़ पढ़ण खां पहिरीं सुठे नमूने सां मिसवाक करे जेको माण्हू निमाज़ पढ़े थो, उनजी निमाज़ आम इंसान जी निमाज़ खां 17 दर्जा वधीक अफ़ज़ल आहे। इहो 17 दर्जा वधीक अफ़ज़ल इन जे करे आहे त पाकाई ऐं सफ़ाई सां अची करे निमाज़ पढ़े थो। हाणे जेतिरो वक़्तु निमाज़ में बीठो आहे, ख़ुदा हिन जो रोज़े जो सवाबु, हज जो सवाबु बि निमाज़ में, उम्रे जो सवाबु बि निमाज़ में, ऐं रोज़े जो सवाबु बि अल्लाह ताला निमाज़ जे अंदरि रखियो आहे। वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त पूरी दुनिया जी इबादतूं ख़ुदा इन निमाज़ जे अंदरि रखियो आहे। मुंहिंजा भाउ, निमाज़ एॾी वॾी आज़म शइ हुई, निमाज़ एॾी वॾी बरकत वारी शइ हुई, निमाज़ एॾी वॾी बख़्त वारी शइ हुई जो अल्लाह साईं पंहिंजे महबूब दिलबर खे अर्श ते घुराए करे फरमाई त ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां अल्लाह तुंहिंजो मक़ाम त बुलंद कयो आहे, तोखे मक़ाम महमूद अता फरमायो आहे। अॼु मां जेको तोखे तोहफ़ो ॾियां थो, जीअं तूं आला आहे दुनिया जे अंदरि, तुंहिंजे शान जे बराबरि कंहिं बि क़िस्म जो कोई बि न आहे, तीअं मां रब जेको तोखे तोहफ़ो निमाज़ ॾिनो आहे उनजो मुक़ाबिलो बि दुनिया में कंहिं शइ जो न आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? पर असांखे क़दुरु ई कोन्हे को। अॼु असांजा मुस्लमान गाननि ते त बीठा हूंदा, अॼु असांजा मुस्लमान पते जी रांदि जे मथां त वेठा हूंदा, लूडीअ जे मथां त वेठा हूंदा, ग़िला ऐं ग़ीबत वारी महफ़िल मजलिस जे अंदरि वेठा हूंदा। हेॾां मुअज़िन आज़ान ॾींदो, हय्या अलल फलाह, हय्या अल सलाह, अचो नमाज़ जी तरफ़, अचो कामयाबी जी तरफ़। सवाल ई पैदा कंहिं क़िस्म जो कोन्हे को जो उन्हनि खे इन शइ जी तरफ़ तवजो। मियाँ अल्लाह ताला अव्हां जे लाइ जेको सिस्टम मुक़ररु बयानु फरमाया, रब साईं तव्हां असांजे लाइ जेके मुआमलात ऐं मसाइल क़ुरान मजीद जे अंदरि बयानु फरमाइनि, तव्हां असांजो उन जी तरफ़ तवजो कंहिं बि क़िस्म जो न आहे। इन जे करे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहा निमाज़ आहे जेका क़यामत जे ॾियारे मां मुहम्मद सां तव्हांखे मिलाईंदी। इहा निमाज़ छा कंदी बाबा? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिलाइण जो ज़रियो आहे। साईं कीअं भला? हिकिड़े साहबी पुछा कयो, या रसूल अल्लाह, सभु चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इमाम अल अंबिया, सरताज अल अंबिया, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
अल्लाह जा रसूल असां सहाबी आहियूं, तव्हांजो दीदार कयोसीं, अव्हांजे चेहरे मुबारक जी ज़ियारत कई आहे, अव्हांजे चेहरे जी तजल्ली खे ॾिठो आहे जंहिंजे लाइ ख़ुदा बयानु फ़रमायो आहे क़ुर मजीद जे अंदरि। अव्हांजी हर शइ जो ज़िक्र क़ुर जे अंदरि आहे। असां त अव्हांजे इन नूरानी चेहरे खे ॾिठो आहे। ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां अव्हां खां बाद में जेके मुसलमान क़यामत ताईं ईंदा जंहिं अव्हांजे इन नूरानी चेहरे जी तजल्ली जी ज़ियारत कोन कई आहे, सिर्फ़ु तव्हांजो नालो मुबारक ॿुधंदा चवंदा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेको तव्हांजे नाले जे मथां पंहिंजी सिसी उड़ाइण खे क़बूल कंदा पर अव्हांजी इज़त ऐं नामूस जे मथां कंहिं बि क़िस्म जो को बि मसइलो आणण न ॾींदा। मुंहिंजा प्यारा, उन्हनि माण्हुनि जंहिं तुंहिंजी ज़ियारत कोन कई आहे उन्हनि सां तव्हांजी मुलाक़ात कीअं थींदी? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन सहाबी खे मिसाल ॾेई करे चई 100 घोड़ो हुजे कारे रंग जो, उनजे अंदरि 5 घोड़ा अहिड़ा हुजनि जंहिंखे अछा टिका लॻाइजनि। हाणे 100 घोड़े जे अंदरि इहे अछनि टिकनि वारा घोड़ा नज़र ईंदा की न कोन ईंदा? तॾहिं उन सहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह जा रसूल बिल्कुलु नज़र ईंदा। चई पोइ जेको निमाज़ पढ़ंदो, निमाज़ जे लाइ उनखे वुज़ू करिणो पवंदो। वुज़ू जे दौरान जेके माण्हू उज़वा धोईंदो आहे क़यामत जे ॾियारे ईअं उनजा चेहरा उज़वा जेके निमाज़ जे लाइ धोइजंदा ईअं पिया चमकंदा जीअं चोॾीअ जो चंड चमके थो पियो, ईअं उनजा उज़वा चमकंदा पिया। मां परते खां सुञाणे वठंदुमि त हीउ मुंहिंजो उम्मती आहे। माना इहा निमाज़ हुज़ूर सां मिलाइण जो ज़रियो बि बणिजी वई। इहा निमाज़ पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक़ जे क़रीब करण जो ज़रियो बि बणिजी वई। अल्लाह जे महबूब हुजण जो ज़रियो बि बणिजी वई। पोइ जॾहिं अल्लाह जे महबूब हुजण जो ज़रियो बि निमाज़ ऐं हुज़ूर सां मिलाइण वारी शइ बि निमाज़, ख़ुदा जे क़ुर्ब जी तरफ़ जेको आहे छिकण वारी बि निमाज़, रिज़्क़ जो सवाब बि, रिज़्क़ जी जेका बंदिश आहे उहा बि ख़तमु इन निमाज़ जे ज़रिए थिए। ॿिया मामलात ऐं मसाइल ख़तमु बि इन निमाज़ जे ज़रिए थियनि। पोइ त बदकिस्मती आहे उन मुस्लमान जी जेको हुजे मुस्लमान निमाज़ न पढ़े। अॼु असां वटि ए छोकिरा ओ ताली भेॾे लही अचूं कर, इहा त बदकिस्मती आहे असां मुसलमाननि जी त हुजऊं मुसलमान, कलमो पढ़ूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, निमाज़ जे वेझो न आहियूं। हालांकि निमाज़ जे अंदरि वक़्तु छा आहे? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मुसलमान थी करे निमाज़ छॾे कंहिं क़िस्म जो, सिर्फ़ु जेकॾहिं मां इन ॻाल्हि जे मथां हलंदुमि त असांजो कलाक बि हिन जे लाइ घटि आहे त निमाज़ मुसलमान हुजे ऐं निमाज़ न पढ़े, सवाल ई पैदा कंहिं क़िस्म जो न आहे। मुसलमान हर हमेशह नमाज़ पढ़ंदो आहे, नमाज़ जो पाबंदी हूंदो आहे। निमाज़ कंहिं बि सूरत जे अंदरि, हदीस पाक जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, निमाज़ तव्हांखे ॿी पढ़णी आहे। अल्लाह जा रसूल ताक़त न आहे, पाण फरमायो वेही पढ़ो। साईं वेही पढ़ूं ताक़त न आहे, पाण फरमायूं इशारनि सां पढ़ो। साईं इशारनि जी बि ताक़त न आहे, पाण फरमायूं सुम्ही करे इशारा, वेहण जी ताक़त न आहे, सुम्ही करे इशारा ॾियो। बिल्कुलु बि साहु न आहे। क़ौम में माण्हू हलियो विया पोइ बि निमाज़ माफ़ कंहिं क़िस्म जी कान्हे का। शरीयत फरमाए थी इन जा पुट, इन जूं धीअरूं, इन जूं घरवारियूं जेके इन जा वारिस आहिनि, जेतिरी निमाज़ूं इन जूं वयूं आहिनि ओतिरो फ़िदियो अदा कनि। निमाज़ जी माफ़ी कंहिं बि क़िस्म जी न मिलंदी। निमाज़ जो माफ़ थियण जो मामिलो ई कंहिं क़िस्म जो न आहे। इहो ज़हन जे अंदरि विहारियो त तव्हां असां जेका निमाज़ नथा पढ़ूं, भाई फलाणो माण्हू जेको निमाज़ पढ़े थो, साईं शैतान थो ॾे, मानी खाइण जे लाइ कोन थो अचे, ॿ वक़्तु मानी त खाए थो पियो। सुबुह जो अॼु नाश्तो न कयो आहे, विसरी वियो आहे, हिते तोखे शैतान अची करे पासो कोन थो वठे, अॼु नाश्तो न कर, अॼु मांझांदो न कर, अॼु राति जी मानी न खा, अॼु तूं पाणी न पी, अल्लाह जेका हवा ॾिनी आहे उहा हवा ख़ुदा जी इस्तेमालु न कर, ख़ुदा तुंहिंजे अंदरि जेका मशीनरी फिट कई आहे उहो ख़ुदा जी नेमतूं इस्तेमालु न कर। अल्लाह जी ॾिनल नेमत अखि सां ॾिसें, अल्लाह जी ॾिनल नेमत कन सां ॿुधें, अल्लाह जी ॾिनल ज़ुबान खे इस्तेमालु करें, अल्लाह जी ॾिनल सिहत सां उथी करे दुनिया जे अंदरि घुमे। ए मुंहिंजा भाउ, माउ जे पेट खां वठी करे जंहिं ख़ुदा तुंहिंजी हिफ़ाज़त कई आहे, तोखे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बणाए, इमामुल अंबिया सरताजुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बि बणाए। एॾो अल्लाह ताला तुंहिंजे मथां करम कयो आहे, तोखे एतिरो बि ख़्यालु कंहिं क़िस्म जो न आहे त इन रब जो हुकुम आहे मां वञी करे निमाज़ पढ़। निमाज़ न पढ़ण जो अमल इंसान खे शैतान सां वञी करे पहुचाईंदो आहे। निमाज़ न पढ़ण जो अमल इंसान खे कंहिंसां पहुचाईंदो आहे बाबा? शैतान सां वञी करे पहुचाईंदो आहे। उन बि त सजदे जो इनकार कयो न। शैतान छा कयो? न त शैतान जी इबादत ऐं रियाज़त एतिरी आहे जो कंहिं बि न कई हूंदी, जंहिंजे करे शैतान जिन्नाती मख़लूक मंझा हुयो, इबादत करे करे इहो मक़ाम हासिल कयईं जो हुनखे फ़रिश्तनि सां वञी करे बीहारियऊं, वरी फ़रिश्तनि वारो हुनखे मक़ाम मिलियो। हालांकि जेको शैतान हुयो उहो फ़रिश्तो कोन हुयो, मलाइको कोन हुयो, हुयो जिन्ननि जी मख़लूक मंझा सभिनी जो सरदार हुयो।
इबादत जे ज़ौक़ ऐं शौक़ जे करे उनखे मर्तबो ऐं मक़ाम एॾो मथे मिलियो जो फ़रिश्तनि वारी सफ़ जे अंदरि वञी करे बीठो, पर उन हिकिड़े सजदे जो इनकार कयो। ख़ुदा चयुसि त इन्ना अलैका लानती इला यौमिद्दीन, क़यामत जे सुबुह ताईं तुंहिंजे मथां लानत आहे। उन हिकिड़े सजदे जो इनकार कयो आहे, तूं ऐं असां रोज़ हज़ारे सजदनि जो इनकार कयूं था। नमाज़ कंहिं बि सूरत जे अंदरि न आहे छॾी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाए थी, आख़िरी अयाम पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो हिन दुनिया के छॾण जो आख़िरी जॾहिं वक़्तु थियो आहे, पाण फरमायूं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिद्दत बुखार जे अंदरि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़ी वक़्तु बुखारी शरीफ़ जी रिवायत खोले ॾिसो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम कलाकनि जा कलाक बि बेहोश थी वञनि पिया। अम्मा आयशा फरमाए थी, पाणी मुंहिंजे पाड़ो पियो आहे, कपिड़ो पियो आहे, हुज़ूर जो कंधु मुबारक अम्मा आयशा फरमाए थी मुंहिंजी झोल जे अंदरि आहे। मां उतां जेको आहे उहो पटियूं ठाहे करे रसूलुल्लाह जॾहिं होश में अचंदा, इमामुल अंबिया छा था फरमाइनि, आयशा ओ आयशा नमाज़ जो वक़्तु न थियो आहे, मुंहिंजा भाउ उन नमाज़ खे तो छॾियो आहे जंहिंखे हर ॾुख ऐं सुख जे अंदरि हुज़ूर यादि कयो आहे। इहा नमाज़ तो आहे असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझो कंदी। अल्लाह जे क़ुर्ब जो ज़रियो इहा नमाज़ आहे। जॾहिं इंसानु वेंदो आहे न, ही जबीन नियाज़ अल्लाह जे आॾो वञी करे जॾहिं रखंदो आहे, पोइ जॾहिं अल्लाह जी तारीफ़ कंदो आहे न, त अल्लाह ताला अर्श जे फ़रिश्तनि खे फरमाईंदो, इहो मुंहिंजो बहानो आहे। हिकु रिवायत जे अंदरि अचे थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको माण्हू सुबुह जी नमाज़ अची करे पढ़े, फजर जी नमाज़ खां पोइ हलियो वियो बेपारी ताईं पंहिंजा कमकार पंहिंजी रोज़ी, वरी ज़ोर जी नमाज़ जी आज़ान आई, हलियो आयो। अल्लाह ताला फ़रिश्तनि खे फरमाईंदो आहे, हिन फजर खां वठी करे ज़ोर ताईं हिन जी इबादत शुमार कयो। साईं वियो त पंहिंजे कम सां, पंहिंजी माशी ऐं पंहिंजे पेट पालण जे लाइ, चईं त हिन जा जेके बि हिन विच में थियल गुनाह आहिनि, उहे हिन नमाज़ जे अचण जे करे मां हड़ई सगीरा गुनाह हिन जा माफ़ फरमाया। वरी इन ज़ोर जी नमाज़ खां वठी वरी असर ते आयो, पंहिंजे कमकार सां हलियो वियो। साॻी सूरत मग़रिब खां पोइ इशा जी नमाज़ पढ़ियईं, महिमान न आयो, बग़ैर कंहिंसां ॻाल्हाइण जे सुम्ही पियो। ग़र्ज़ो ऐं मक़सदु इहो आहे, फजर जी नमाज़ पढ़णी आहे, अल्लाह जी इबादत करणी आहे। फरमायो, इशा जी नमाज़ पढ़ी करे फजर जी नमाज़ सां आराम त तूं थो करे, सुकून त तूं थो करे, ज़हन त तुंहिंजो ताज़ो थिए थो, जिस्म खे तुंहिंजे खे फ़ाइदो मिले थो। अल्लाह जे रसूल फरमायो, अल्लाह ताला फ़रिश्तनि खे फरमाईंदो, लिखो मुंहिंजे बहाने इबादत कई आहे। साईं निंड करे थो पियो, इन जे लाइ पंहिंजे लाइ फ़ाइदो आहे, चए मूंखे मालूम आहे ग़र्ज़ ऐं मक़सदु इहो आहे त फजर जी नमाज़ से जॾहिं पातो, उहो माण्हू जॾहिं अची करे फजर जी नमाज़ ते पढ़े थो, रब इशा खां वठी करे सुबुह जी नमाज़ ताईं सारी राति हुनजी इबादत जे अंदरि शुमार फरमाए थो पियो। सौदो सस्तो आहे या महांगो आहे? मामलात ऐं मसाइल त ख़ुदा क्लियर बयानु फरमाया आहिनि। मुसलमान हुजे ऐं नमाज़ न पढ़े, मुसलमान हुजे ऐं नमाज़ खां परते हुजे। अॼु अल्लाह जे घर जूं, अल्लाह मस्जिदियूं ख़ाली आहिनि, असांजे तव्हां वटि होटलूं आबाद लॻियूं पियूं, असांजे घरनि जे अंदरि महफ़िल ऐं महजलिस जे अंदरि असांजूं न्याणियूं, असांजूं औरतूं, असांजूं अमड़ियूं नमाज़ कोन थियूं पढ़नि, असांजा मर्द नौजवान नमाज़ कोन था पढ़नि। पोइ शिकायत छा हूंदी आहे? साईं रोज़ी में बरकत कान्हे का, रोज़ी वारी जेका शइ आहे न, उहा अल्लाह तबारक व तआला ॾियण वारो आहे। आई ॻाल्हि सम्झ में? रोज़ी तक़सीम करण वारो केरु आहे? पोइ हिकिड़े वरी जाहिल क़िस्म जा माण्हू चवंदा आहिनि, साईं पोइ काफ़र त भला नमाज़ ई कोन पढ़ंदा आहिनि, उन्हनि खे अलाह केतिरो थो ॾिए। माना इन मामले जे करे तूं वञी पाण खे काफ़र सां त न मिलाए नी, तो में हुन में फ़र्क़ु आहे। तोखे अलाह हुज़ूर जो कलमो नसीब कयो आहे, हुनखे दुनिया वमा फ़िहा जूं शयूं मिलनि। हेॾे जेको ख़ुदा तोखे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अता फरमाया, 7 ज़मीनूं ऐं आसमान 100 खां भरिजी वञनि, ख़ुदा जो कसम आहे, न ला इलाहा इल्लल्लाह जे हिकिड़े लफ़्ज़ खे बि कोन पहुची सघंदा। तुंहिंजो मक़ाम त ख़ुदा बुलंद कयो आहे, पाण खे काफ़िर सां वञी करे मुशाबह न कर। इंसान खे ख़ुदा पैदाई इबादत जे लाइ कयो आहे। त हिते ज़िक्र छा आहे? अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन, मोमिन उहे जेके पंहिंजी नमाज़ जे अंदरि ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां अख़्तियार कंदा आहिनि। ख़ुशू ख़ुज़ू छा खे चइबो आहे? हिकिड़ा माण्हू नमाज़ पढ़ंदा, नमाज़ में डांस कंदा, मिसाल जी ॻाल्हि आहे, वीचारनि खे ख़बर न आहे, पया करे हिन पासीरी खे खणी ईंदा, कॾहिं वरी गाटे खे वठंदा, कॾहिं वरी मथे खे वठंदा। ख़ुशू ऐं ख़ुदू चइबो आहे ईअं सिधो थी करे सजदे जी जाइ जी तरफ़ ॾिसे, ॿिए हंधि हुनजो ध्यानु ऐं ख़्यालु न हुजे, हेॾे अखियूं फिरकाए होॾे अखियूं फिरकाए न, इहो सम्झे त मां अहकमुल हाकिमीन, ज़मीन ऐं आसमान जे बादशाह जे साम्हूं बीठो आहे। बादशाह जे साम्हूं माण्हू कहिड़े अदब सां बीहंदो आहे?
आहे बीहंदो आहे या न बीहंदो आहे? को माण्हू वॾो बादशाह हुजे हुनजे साम्हूं माण्हू कोशिशि कंदो आहे, हे त अहकमुल हाकिमीन आहे जेको क़यामत जे ॾियारे फरमाईंदो आहे को बादशाह मुंहिंजो मुक़ाबिलो कंदे, चयो साईं कोई बि कोन्हे, को आरज़ी बादशाह हुया, हक़ीक़ी ऐं दाइमी बादशाह त तूं आहे मुंहिंजा रब, तुंहिंजो मुक़ाबिलो केरु कंदो? अल्लज़ीन हुम फी सलातिहिम ख़ाशिऊन, ख़ुशू ऐं ख़ुज़ू हूंदो हुननि जी निमाज़ जे अंदरि। ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां जॾहिं माण्हू निमाज़ पढ़ंदो न, पोइ दुनिया जूं राहतूं हिकिड़े पासे ॾे, दुनिया जा मामलात ऐं मसाइल हिकिड़े पासे ॾे। अल्लाह वारा जेके बुज़ुर्ग असांजा सल्फ़े सालिहीन गुज़रिया आहिनि न, उन्हनि जे वाक़ियात जी तरफ़ जेकॾहिं गौर ऐं फ़िक्र कयूं था, उन्हनि खे जॾहिं बि का परेशानी हूंदी हुई, कॾहिं बि को ॾुखु हूंदो या को मसइलो हूंदो, उहो निमाज़ जी तरफ़ मुतवजह थींदा। अल्लाह साईं जेतिरो सुकून निमाज़ जे अंदरि रखियो आहे, जेतिरी राहत निमाज़ जे अंदरि रखी आहे, उहो दुनिया जी कंहिं बि शइ जे अंदरि उहो सुकून ऐं उहा राहत ऐं उहो चैन न आहे। निमाज़ पढ़ण वारो माण्हू जेकॾहिं वक़्ती निमाज़ न पढ़ंदो, हुन में चिड़ थींदी आहे, न यार मूंखे वजह इहा आहे त हू निमाज़ पढ़ण वारो माण्हू आहे। इन जे करे तव्हां ऐं असांजे मथां नमाज़ फ़र्ज़ु आहे। असां मर्द हुजूं पाण बि पढ़ूं, घर ॾे पंहिंजी नियाणियुनि खे बि चऊं, पंहिंजी अमड़ियुनि खे बि चऊं, पाड़े वारनि खे बि चऊं, को दोस्त आहे उनखे बि चऊं, को अहबाब आहे उनखे बि चऊं, अव्हां जे मथां ज़िमेदारी आहे उनखे चओ निमाज़ पढ़े। जेकॾहिं ॾिसो शरीयत जो मामिलो केॾो आसान आहे, साईं महिनत त कई मां, फलाणे खे वञी चयुमि निमाज़ पढ़, न पढ़ियईं। हाणे जंहिं ॾियारे तो चयो आहे न, जंहिं तारीख़ ते तो चयो आहे, उन ॾींहं खां उन तारीख़ खां वठी करे भल निमाज़ूं न बि पढ़े, तुंहिंजे नामे अमाल जे अंदरि हुनजी हर ई निमाज़ूं ख़ुदा लिखाए थो छॾे। लिखोसि, छो तो त पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो न, तो पंहिंजे पुट खे बि चयो उन ॾींहं खां वठी करे उनजो बि नामे अमाल जे अंदरि लिखिजंदो, फलाणे हुनजो पुटु आयो, चाहे पढ़े या न पढ़े पर तोखे हुनजो सवाबु मिलंदो। तुंहिंजी घरवारी आहे, जेकॾहिं न बि पढ़े थी तोखे हुनजो सवाबु मिलंदो। इन जे करे निमाज़ जो हर हमेशह इंसानु पाबंद हुजे। टी निशानी बयानु फरमायूं, वल्लज़ीन हुम अनिल लग़्वी मुअरिज़ून, जेके मोमिन माण्हू आहिनि उहे बेहूदा ॻाल्हियुनि खां एराज़ कंदा आहिनि, अजायो ॻाल्हियुनि जे अंदरि पंहिंजो वक़्तु ज़ियान न कंदा। असां वटि अजायो ॻाल्हियुनि जे वक़्त जे लाइ ओ टोलनि जा टोला जमा थींदा आहिनि, अलाए किथां किथां माण्हू ईंदा, अलाए कहिड़ा कहिड़ा माण्हू गॾिजी करे सिर्फ़ु बेकार ऐं बेहूदा, हो हुनजी गिला कंदो, हो हुनजी गिला कंदो, हो हुनजी का ॻाल्हि कंदो, हो हुनजी का ॻाल्हि कंदो। अल्लाह जी ज़ात गिरामी जो कसम आहे, हीअ दुनिया आहे, जॾहिं हीअ दुनिया तव्हां छॾे करे वेंदव पोइ अव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी त इहा जेका असां महफ़िल ऐं मजलिस में वेठासीं इहा असांजे फ़ाइदे जी आहे या असांखे जेको आहे हिन मां नुक़सानु रसियो आहे। मोमिन कॾहिं बि अजाई ॻाल्हियुनि जी तरफ़ तवजो न कंदो आहे। मोमिन जो कमु हूंदो आहे सिर्फ़ु इहो आहे पंहिंजे कम सां कमु रखे, अजायो बेकार ऐं बेहूदा ॻाल्हियुनि जी तरफ़ हुनजो तवजो न हूंदो आहे। वल्लज़ीन हुम लिज़्ज़काति फ़ाइलून, टी निशानी अल्लाह तबारक व तआला बयानु फरमाई, मोमिन ऐं परहेज़गार उहे जेके ज़कात अदा कंदड़ आहिनि। ज़कात छा कंदा आहिनि? ॾाढा ॻाल्हायो, असां हाणे मुस्लमान ज़कात ॾियूं था, आई ॻाल्हि सम्झ में? सारियूं जेकॾहिं आबाद थी वियूं ज़मीन आबाद, ज़कात जो नालो ई कोन्हे को। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी रहलत खां बाद हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजो माण्हू मोकिलियो, फलाणी जॻह ते वञ उन्हनि खां वञी ज़कात वसूल करिया। उन टाइम दारुल ख़िलाफ़त जे अंदरि माण्हू मुक़ररु हूंदा ज़कात जे वसूल जे लाइ। उहे वेंदा वञी करे हुनखे चवंदा, बाबा तो वटि हेतिरियूं मेयूं आहिनि, हेतिरी ज़कात आहे, हेतिरियूं तो वटि ॿकरियूं आहिनि या ॿकरा आहिनि, हेतिरी ज़कात आहे, हेतिरी तुंहिंजी आबादी थी आहे, हेतिरी ज़कात आहे, हेतिरो तुंहिंजो कारोबार आहे, हेतिरी आहे। हमरा वियो, वञी करे ओॾो जेको आहे पैगाम हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॾे लिखियऊं त मुंहिंजा साईं हे माल त ॾियनि था पिया पर उहो जेको जानवर ॾियनि था न ज़कात जे अंदरि उनजो रसो कढनि था पिया। चई जेको इन रसे जो इनकार कंदो अबू बकर उन सां बि जिहाद कंदो। छा कंदो? जेको इन रसे जो इनकार कंदो अबू बकर उन सां बि छा कंदो? जिहाद कंदो। जनाब अबू बकर सिद्दीक़ जा लफ़्ज़ आहिनि। पोइ हाणे तव्हां ॿुधायो जेके असां वटि मुस्लमान ज़कात अदा ई कोन था कनि, हीउ सिस्टम जेको इस्लाम ख़लक़ियो आहे या जेको सिस्टम बणायो आहे इन तरीक़ेकार जे मथां जेकॾहिं अमल कयो वञे त को बि माण्हू ग़रीब न रहंदो ऐं फ़ाइदो सभिनी धुरियुनि जो आहे। पर तव्हां ऐं असांजो उहो अक़ीदो, उहो मामिलो, उहो मज़मून मज़बूत हुजणु खपे। भई ज़कात सां ख़ुदा तुंहिंजे माल में बरकत वारो मामिलो कंदो, ज़कात न ॾियण सां अल्लाह तुंहिंजे माल जे अंदरि खसारे वारो मामिलो कंदो ऐं अल्लाह जे ग़ज़ब जो सबबु बणिजंदो। तुंहिंजो इहो माल अल्लाह जे नाराज़ पे जो सबबु बणिजंदो। जेकॾहिं सभु मालदार ज़कात सही नमूने सां कढनि, सही तरीक़े सां कढनि त दुनिया में को बि माण्हू ग़रीब न रहंदो। इस्लाम जी तालीम ई अहिड़ी आहे।
माशी निज़ामी अहिड़ो ख़ुदा ठाहियो आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जेको ठाहियो आहे, शरीयत बणायो आहे। जेकॾहिं हिकिड़ो मुस्लमान वरी मुस्लमान आहे, शरीयत बयानु फरमाए थी तव्हां सभ खां पहिरीं ज़कात कढो पंहिंजे अज़ीज़ व अक़ारिब ऐं रिश्तेदार। साईं हाणे ॿ मामला अदा थी विया। ज़कात ॾियण सां अव्हां जे मिट माइट जो ख़्याल बि थी वियो, अलाह जे रज़ा जो, खाए त इंसान ईंदो, अलाह जे रज़ा जो सबब बि बणिजी वियो। साईं हाणे मिट माइट न आहे शहर में ॻोल्ह, साईं शहर में न आहे भर वारे शहर में ॻोल्ह, भर वारे शहर में न आहे उनखां अॻिते हलियो वञनि। ईअं शरीयत हुकुम बयानु फरमायो आहे, ज़कात वञी करे उनजे घर पहुचाया। पहुचाइण तुंहिंजो तव्हां असांजो अक़ीदो छा आहे? जेकॾहिं मां 5 मण ॾिना त हेतिरे माल मां हेतिरी शइ खुटंदी आहे। ख़ुदा जे रस्ते जे अंदरि अलाह जे हुकुम जे मुताबिक़ जेका शइ वेंदी आहे उहा खुटंदी न आहे, उहा वधंदी आहे। औरत हुई हिकिड़ी माई, उन पंहिंजे ॿार जो ज़हन ठातो, उनखे चई पुट निमाज़ पढ़ंदे त तोखे मानी मिलंदी, न पढ़ंदे त मानी न मिलंदी। हो ॿारु नंढड़ो, उनजो ज़हन उनजी माउ अची करे तरबियत करे ठाहिण जो सिस्टम कयो। नंढड़ो छा करे, निमाज़ पढ़ी करे दुआ घुरे, ए अलाह मूंखे मानी ॾे। हीअं निमाज़ पढ़ी जेॾी महिल दंग करे ॾिसे त मानी हुनजो आॾो पई आहे। हुनजो ज़हन इन शइ ते अची करे बीठो त हीअ मानी जेका मूंखे मिले थी, इहा निमाज़ पढ़ण खां बाद में दुआ घुरण जे समरे जे अंदरि अलाह ताला मूंखे मानी ॾे थो। हिकिड़ो दफ़ो हुनजी वालिदा, हुनजी अमड़ कंहिं कम सां काॾे हली वई या कंहिं शादी में हुई, उनखे देरि थी वई। उहा माई उते परेशान हुई, किन औरत उन्हनि खां पुछा कयो थी ख़ैर त आहे, छा मसइलो आहे, छाजे करे परेशान आहे? चई ॻाल्हि असल में इहा आहे त काफ़ी साल मां पंहिंजे पुट ते महिनत कयमि इन शइ जे करे त मुंहिंजो पुटु निमाज़ पढ़ंदो आहे, मां मानी हुनजे आॾो वञी करे रखंदी आहियां, जो हुनजो ज़हन इहो ठहे त मानी ॾियण वारो मुंहिंजो अलाह हुआ। अॼु मां न आहियां, मूंखे भउ आहे त मतां मुंहिंजे पुट खे मानी न मिले, हुनजो ज़हन टुटी न वञे। पर हुन ॿार जो त एॾी तवजो ई न हुयो। निमाज़ पढ़ी, जीअं निमाज़ पढ़ी पूरी कई, ॾिठी त मानी हुनजे आॾो पई आहे। जॾहिं हुनजी माउ आई, ॾिठी त पुटु सुतो पिया, उथारे पुछंदा पिया ॾे हल मानी खाधई? चई जेको रब रोज़ निमाज़ पढ़ी करे दुआ घुरंदो मानी खाराईंदो न, अॼु बि मूंखे हुन अलाह मानी खाराई आहे। ॻाल्हि सम्झ में आहे? हुन ॿार जो अक़ीदो ऐं मज़मून मज़बूत हुयो। जॾहिं तव्हां असांजो अक़ीदो ऐं मज़मून मज़बूत थींदो त पोइ ख़ुदा फ़ैसिला बि तव्हां असांजे लाइ अहिड़ा कंदो। हिकिड़ो काफ़िलो आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़, नवां मुसलमान अञा न थिया, मदीने खां ॿाहिरि चंद किलोमीटर ॿाहिरि आया, सफ़र जे अंदरि हुया, उन्हनि वटि सामान खपी वियो, खाइण पीअण जी का शइ न हुई। हाणे राति थी वई आहे, नंढा मासूम ॿार बि हुया, हिननि जो काफ़िलो ॿाहिरि आहे। पोइ पाण में मशवरो कयूं त कीअं मामिलो तइ कयूं। पोइ कंहिं हुनखे ॿुधायो चंद माण्हू 5-8 हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में वञनि, अलाह जे रसूल खे चवनि असां मुसलमान थियण जे लाइ चऊं था पिया साईं, असां वटि खाइण जे लाइ का बि शइ न आहे, जेकॾहिं अव्हां वटि कुझु आहे या कंहिं मुसलमान वटि आहे त असांखे ॾियो, असां पंहिंजो वक़्तु गुज़र सफ़र करे वठूं। पोइ माण्हुनि चयो ठीकु आहे, तव्हां हिते रसो, असां वञूं था। हे विया, जॾहिं हू पहुता मदीने जी मस्जिद जे अंदरि, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम क़ुर मजीद जी तिलावत कनि पिया। ज़ाहिरा हुया गैर मुस्लिम, पर हुया त अरब न, अरबी सम्झनि पिया। हुज़ूर पढ़े पियो वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा, ज़मीन ते चुरण पुरण वारा जेके जानवर आहिनि उनजे रिज़्क़ जो ज़िमो बि मां अलाह जे मथां आहे। हिननि पाण में मशवरो कयो, यार इमामुल अंबिया चवे थो रिज़्क़ जो ज़िमो अलाह ते आहे, हाणे असां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छा हाली दरख़्वास्त कयूं? बहितर इहो हाल आहे असां अलाह खाराईंदो। जंहिं रब जे दरवाज़े जे लाइ निकिता हूं, जंहिंजे कुर्ब जे लाइ निकिता हूं, उहो पाण ई खाराईंदो, छो न भला बिस्मिल्लाह करे वापसि हलिया हलूं। चऊं ठीकु आहे। उन में हिकिड़ो माण्हू हिननि जो सादो हुयो, हे मोटी आया, अलाह ताला जे तरफ़ां हिननि जी महिमानी जो बंदोबस्तु बि थियो। सुबुह जो जीअं कलमो पढ़ंदा हथ मिलाईंदा वञनि पिया त हिकिड़ो हिननि जे जेको आहे सो पंहिंजो टोले जे अंदरि जेको माण्हू सादो हुयो, चई या रसूल अल्लाह, राति जेका तव्हां मानी मोकिली मां ज़िंदगी में अहिड़ी मानी न खाधी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो कहिड़ी मानी? चई साईं हे 5-8 माण्हू मोकिलियासीं असां राति तव्हां ॾे, हे तव्हां ॾे आया, पोइ तव्हां मानी मोकिली, ॿ हिकिड़ा सुहिणा शहज़ादा हुया। पाण उन्हनि खां पुछा कयूं भई छा ॻाल्हि आहे? चई या रसूल अल्लाह, ॻाल्हि असल में इहा आहे त असां तव्हां ॾे आयासीं, मस्जिद नबवी जे दरवाज़े ते पहुतासीं, अवां क़ुर पढ़ो पिया, जंहिंजो मक़सदु ऐं माना इहा हुई त ज़मीन जे मथां चुरण ऐं पुरण वारा जेके जानवर आहिनि न, उन्हनि जे रिज़्क़ जो ज़िमो बि अलाह खयो आहे। त ए मुंहिंजा दिलबर नबी, असां दिलि में सोचियोसीं जेको रब जानवरनि खे खाराए थो उहो असांखे बुखियारो सुम्हाईंदो। पोइ असां जेॾी महिल वञी उते पहुतासीं, असां हू चंद मिंटनि खां बाद में ॾिठासीं 2 हिकिड़ा सुहिणा शहज़ादा, ख़बर न आहे केरु हुया, काथां आया, वाक़ई ताम एॾो भलो हुयो जो असां सॼी ज़िंदगी न खाधो आहे। मुंहिंजे दिलबर नबी मुस्कुराए करे फरमायो, अव्हां जे इन नेक गुमान ते ख़ुदा आसमान तां फ़रिश्तनि जे ज़रिए खाधो मोकिले करे तव्हांखे खारायो आहे। अक़ीदो मज़बूत हुजे, मज़मून मज़बूत हुजे,
तो भाई ज़कात ॾियण सां माल खुटंदो न आहे, माल वधंदो आहे। भला क़ुरान जो चवे तो माल वधंदो आहे, तव्हां सम्झो छो नथा? इमामुल अंबिया सरताजुल अंबिया हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम बयान फरमाईंदा, हिकु त ज़कात ॾियणी आहे। कारोबारी माण्हू हर कारोबार ते उनजो 40 हिस्सो ज़कात जो आहे। जेकॾहिं ज़मीन आबाद करे तो उनखे ज़कात कढणी आहे। ख़र्च खां अॻु में जेॾी महिल थ्रेशर लॻी वियो कढो ज़कात, कढे थो को मुस्लमान ज़कात? सवाल ई पैदा न आहे। ओ हज़ारे एकड़नि जा मालिक आहिनि, ज़कात उन्हनि खे यादि ई न आहे। पोइ इन जे करे इन सिस्टम ऐं मुआमलात ऐं मसाइल जे करे ग़रीब ताईं उहा शइ नथी पहुचे, पर उन्हनि जे माल जे अंदरि इन ग़रीब जो हक़ आहे। क़यामत जे ॾियारे हिनखे हिसाब किताब ॾियणो पवंदो। जेको अदा नथो करे, हिकु त माण्हू इनकार करे थो, उहो त अलाह माफ़ फरमाए काफ़िर आहे। हिकिड़ो माण्हू इनकार त नथो करे पर ॾे नथो, काफ़िर न आहे, पर इंतिहाई ख़तरनाक गुनाह जे अंदरि मुलविस आहे, इंतिहाई वॾे गुनाह जे अंदरि मुलविस आहे। इन माण्हू खे पंहिंजे आख़िरत जो मामिलो सोचणो खपे। हीअ दुनिया आरज़ी आहे, दाइमी न आहे, चंद मिंटनि जे लाइ आहे माण्हू। वल्लज़ीन हुम लिज़्ज़काति फ़ाइलून, उहे माण्हू जिन खे मोमिन उहे माण्हू आहिनि जिन खे अलाह माल ॾिनो आहे पर पंहिंजी ज़कात बि अदा कंदा आहिनि। वल्लज़ीन